नाज़रीन, PTI जे रीजनल नायब सदर अमान काज़ी ऐं ज़िले सदर इरशाद सां ज़िले नौशरफ फिरोज़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुची डॉक्टरनि ऐं तिबी अमले में गवर्नर सिंध इमरान इस्माइल तरफ़ां मोकिलियल हिफ़ाज़ती किट्स ऐं ॿियो सामान विरहायो आहे। ॾिसूं था अख़्तर लगारी जी हीअ रिपोर्ट। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध जे रीजनल नायब सदर अमान काज़ी पारां गवर्नर सिंध तरफ़ां जेके डॉक्टर आहिनि जेके कोरोना वायरस सां पहिरें मोर्चे ते जंग विड़ी रहिया आहिनि उन्हनि जे लाइ मुकमल एहतियाती सामान आंदो आहे ऐं एहतजाज में पिणु शरीक आहे। उन बाबति उन खां वीचार वठंदासीं त साईं जिन छा था चवनि। वक़्तु ही डिस्ट्रीब्यूशन जो अमल जारी है। हेल्थ अलायंस जो ज़िले जो सदर डॉक्टर यूसुफ नवल ऐं मां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो रीजनल नायब सदर अमान कादी मूंसां गॾु ज़िले जो सदर साईं काॾे साईं सरदार इरशाद साहब उहो असां सां गॾु आहे। सॼी काबीना असां सां गॾु आहे। जनरल सेक्रेटरी दोस्त अली खोसो, SVP आमिर बिरोई खान ऐं ॿिया सभई दोस्त असां सां गॾु आहिनि। हिन वक़्तु 1500 PP सूट्स जेके आहिनि गवर्नर साहब जे तरफ़ां जेके पहुता आहिनि उन्हनि मां मोरे तालके जो जेको शेयर आहे उहो दोस्तनि जे हवाले तक़रीबन 250 PP सूट्स आहिनि ऐं 200 सर्जिकल मास्क आहिनि ऐं ॿिया सैनिटाइज़र्स आहिनि उहे हिननि जे हवाले कया अथऊं। वरी डॉक्टर यूसुफ नवल साहब असां सां गॾु हलंदो ऐं बाक़ी तालकनि में बि हली पंहिंजे पंहिंजे उन्हनि जो हिसो पती जेको आहे उन्हनि जे हवाले कंदो। शाबस आहे अमान कादी साहब के PTI वारे दोस्तनि खे जेके वरी बि असां वटि कैंपुनि ते हली आया ऐं असां खां PPEs जे लाइ वाइदो कयो त तव्हांखे असां ईंदासीं। उहे उन्हनि चंद ॾींहंनि में उहे वाइदो पूरो कयो। अॼु असांजे इस्पतालुनि में मोरो में नौशहरो में सभिनी ज़िले जे इस्पतालुनि में उहे सुज़ुकियूं भरे आया आहिनि। उहे असां सभिनी डॉक्टरनि खे पैरामेडिकल वारनि दोस्तनि खे नर्सिंग स्टाफ खे ॾेई रहिया आहियूं। काज़ी साहब असांजे मथां इनायत कई आहे। असां इहे तक़रीबन 3 महीननि खां 4 महीननि खां रड़ियूं पिया कयूं। महिरबानी करे असांखे PP किट्स ॾियो सभ खां पहिरियों, जंहिं करे असां महफ़ूज़ हूंदासीं त असां क़ौम खे ख़िदमत सही नमूने सां अंजाम ॾेई सघंदासीं। उन में 10 माण्हू असांजा कोरोना में पॉज़िटिव थी विया आहिनि। PMA आहे, पैरामेडिकल आहे, नर्सिंग आहे, हेल्थ वर्कर आहिनि, ॿियो अमलो असांजो उन में वठिजी वियो आहे। असांखे ख़बर कोन्हे जंहिंजी टेस्ट थींदी त ख़बर पइजी वेंदी पॉज़िटिव थी अचनि नेगेटिव थी अचनि। इन लाइ असां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं काज़ी साहब जा, जिन गवर्नर साहब जा, जिन काज़ी साहब जे थ्रू असांखे जेके PP किट्स PMA पैरामेडिकल नर्सिंग ऐं अदर स्टाफ लाइ असांखे जेके ॾिनियूं आहिनि असां उनजा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं ऐं मुतालबो कंदासीं साईं जन खां तहरीक इंसाफ़ खां महिरबानी करे असांजो आवाज़ बणिजी अञा बि जे उन्हनि खयो बि आहे अॻिते असेंबलीअ में बि उथारियो आहे, अञा बि असां ते महिरबानी कनि त साईं जन जी महिरबानी थींदी।